सब्सक्राइब कयो घंटी के बटन खे दबा। जी नाज़रीन, सकन मामा खबर सकन लग खडर थाने जी हद में समो मक्सी जे रवासिन पोरत अताला मक्सी जो गोठ भरसा अब्दुल सत्तार मक्सी जी ज़रे ज़मीन ता पुरसरार नमूने लाश हथ गोठाण जे इतला ते खडर पुलिस वाक़े वारे हंध पहुची लाश गोठ महर अली जमाली अस्पताल पोस्टमार्टम लाइ खणी आई। जॾहिं त पुरसरार तौर हथ आयल लाश के ज़ाहिरी तौर कंहिं बि तशदुद निशान न आहिनि। वधीक खडर पुलिस जांच करे रही है। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध चैनल लाड़काणो। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध। नाज़रीन, दादू मामा खबर।